मोहम्मद हुसैन दारी जड़ा मथे खुदा जो कसम है मुझे उन मानू के फख्र आए जिन भिटशा का कराची ताई जिन भिटशा का कराची ताई एक लुकम गाड़ी भी नहीं था एक लुकम गाड़ी भी नहीं था वो एक किरदार मुझे दोस्त जुल्फकार समायर गुलहसन चांदियो मंसूर कलड़ो सब दोस्त जिन एक मरकजी अगवान मोहम्मद मूसा लगारी ये सब दोस्त एड़ो किरदार हुआ लखा नु खास करी आऊं इन सही खबर के जो हकीकत में जगह ये कामयाबी हासिल किया है मानू जरी पे जायज मसलन दे लाए बदल करे उठे दुआ एक अदोल भी दुआ अदल से भी दुआ खुदा की कसम है सो बोल ये पैर में जिक्र दिया उन्होंने लखा ने कासली या किरदार लेकिन तंजीम के बाद दिले ने ना उन कदम पर कदम उसा कर लिया बेटा सही लगे इतासी आओ मटियाली जिले ये उन दोस्त जो किए एहसान भुलाए मिसाल जिन मटियाली के जिले के कदम कदम पे इन लाग मार्ची पासे ए पेटे भी जगो जगो पर साथ नु आई वो पीर जो पत्थर मटियाली जिले जो रखे हो जो आखिर में साके जो खोल लियो उनका कोई असलम को आई सती बाबा जो तो समरा जे पंजे बच्चन के कासबा में खाली खाली करा रहा है असल लाग मार्ची पास में करायो यो सब करे नहीं समझो हेलो वो सुन जो मानू ये ने जो जो सफारी लियो जब जो उसा कर लियो कश्मीर का बका मोहम्मद जखरानी जो अली ये तारीफ शुरू कर की करे अली ये तारीफ उसा कर लियो उनका कोई नसरुल्लाह मजानी मुझे बल्कि इसी नायब सदर बाबू जनरल सेक्रेटरी जावेद अजब इन इस्तकबाल जलाने लगा ना आयो है तो मीटिंग या मिनट्स कर जाना हुआ सेक्रेटरी में आई उन दोस्त पर अजो को इस्तकबाल जला के ऐसा काम जो आउट से उस्ताद जो केस सेक्रेटरी भी दरबार से असर मुतार वाले मंजूर थी पर उन्हें लेकर करना वो दोस्त उते रहे अजो बीमार है इन्हें खबर के दौरान उन्हें भेड़ बुला रहे जावेद धरपाली की भेड़ बुला रही ये भी जैसा कि असर से ऐसा दोस्त ले आवा और वो ये जो अजीम शख्सियत हूँ जिनके बदौलत ये उनका कोई ऐसा नहीं किया या दोस्त मुझे दोस्त आरिफ कुरैशी साई गुलाम अब्बास कुरैशी रशीद यामलो साई कादर बख्शकोरी साहब भेड़ मुझे ऐ बड़ी मुझे हेडी शहर की बुला लिया जिको ही लाग मार्च शुरू थियो उन जाके असा जो 3-4 डी भेगरो भई मुसाजे कसम है ओए असासा हर वक्त हर जगह पे कर रही हो जो कराची में कैसे हुए अब सोनिया जे कोई एक फरजाना नायब सर्कस ऐसा भी कैसे यू भेगरो वो सब इन्हें बाहर लगा जो ये का तारीख की जरूरत है ये सब कुछ तो ये मुझे का नाम ना है इतना सभी कामयाबी असल ये उस्ताद की कामयाबी है लाग मार्च से सच पूछो जिता जिता ही लाग मार्च पूछ लियो मटियाली जिलो हैदराबाद जिले या दोस्त चंद्रमोहन जिले या दोस्त तंजीमी दोस्त योगी मुझे रिश्तेदार अजीज शामिल है उन्हें कहा सिजावल जिले खुदा की कसम वाजिब आ जाए मोहम्मद मूसा आखिर ताईं असां सां गॾु खुदा जो कसम आहे ऐं मूंखे इंतज़ार रहियो आज सां मुर्श थी सिंध जा उस्ताद सां गॾु छो त अकेले से माण्हू कुझु नथो करे सघे सिजावल में एॾो त तारीफ़ी इस्तक़बाल थियो सिजावल ज़िले में एॾो त वॾो तारीफ़ी इस्तक़बाल थियो खुदा जो कसम आहे जेको जंहिंजे लाइ माण्हू तकबंदा आहिनि असां ग़रीब उस्तादनि जो साईं एॾो वॾो मान मर्तबो कयो ऐं उन खां पोइ साईं पंहिंजे ॻोठ में 100 उस्तादन के रायो एडो वडो को शानदार उन इज्जत कई सच पुछो त असा सजो दी हरनाल 30 किलोमीटर पंध हलंदासीं मूंखे टाइफाइड हुई जॾहिं असां या दोस्त कंहिं शहर में वेंदा हुआसीं गुलो चलाईंदा हुआ मोहब्बत ॾींदा हुआ सिंध जा माण्हू हर सियासी समाज जो कंहिं माण्हू हुआ इहो न आहे त सिंध जो को माण्हू गॾु हुयो कॉम्प्लेक्स हुआ मज़हबी तंज़ीमूं जा हुआ वकील हुआ सोशल मीडिया जा दोस्त हुआ सहाफ़ी हुआ
हर माण्हू सिंध जे उस्तादनि खे वॾी इज़त ॾिनी ऐं जॾहिं असां लॻंदा हुआसीं राति थी वेंदी हुई एतिरा त थकियल हूंदा हुआसीं त जल्दी थी सुम्ही रहो पर जॾहिं हिनजी मोहबत असांखे मोहबत मिलंदी हुई सिंधी उस्ताद जी सिंधी माण्हू जी ख़ुदा जे कसम उहे ॾींहं जा असां सभु ईंदा हुआ जॾहिं असां कराची में तव्हां ॾिठो कैंप क़ाइमु कई सिंधी उस्तादनि जे मथां तशदुद कयो वियो उन वञी मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त हज़ीर महरम गॾु हूंदो हुयो हमेशह 24 कलाक कैंप ते रहंदो हो कैंप ते असांखे वॾो थ्रिल हुयो असां जॾहिं खारे शहर में वेझो पहुतासीं मूं सिंधी उस्ताद सां वाइदो कयो हिकु साईं मुंहिंजी भेण साम्हूं शायदा बीठो आहियां उहो दोस्तनि खे चयो त न कयो मुंहिंजी ॻाल्हि ॿई वापसि कराची मां न मोकिलींदासीं जेसीं असां मसइला हल न कराया इन करे न ॾींदासीं हीअ तव्हांखे यादि हूंदो मूं सिंधी उस्ताद सां वाइदो कयो सर फैज़ सिंधी उस्ताद जो शोरूम में 50 शर्त जे कौन खे न 50 शर्त जो मौजूद हुआ सिंधी यूनिवर्सिटी के पास उस्ताद ऐं इनके पास उस्ताद के रेगुलर कर वो करना पड़तासी ये मसइले जे लाइ जदो करतासी कराची अंदर असां पंहिंजी चालीह चौके में विझी जॾहिं कारे पहुतासीं एक सलाम कारे जे साथियुनि खे इहो बयानु करे थोरो सारे सघां उन्हनि सिंध जे उस्तादनि खे वक़्त खां सभिनी खे अजर पढ़ायो उहे दोस्त बि हिन जदोजहद जी कामयाबी उन जो वॾो हथु आहे उन दौरान सिंध जे उस्तादनि खे थ्रेड ॾिनो वियो हाणे वञी मूंसां एंटी सेक्शन कमेटी जो चेयरमैन आहे अली नवाज़ पवार साहिबु हाणे रेस्ट हाउस में असां मीटिंग करण आयो पोइ मुंहिंजो दफ़ो भाई साहिब सीधा रखियूं था मुंहिंजो ॿ एतबार ॿधी ताक़त अचो कढी इन जदोजहद जो हिसो बणियो ऐं सलाम थो पेश करियां आख़िर ताईं एजाज़ सोलगी जहिड़ा दोस्त अली नवाज़ पवार जहिड़ा दोस्त इनकीस जो हर वो नौजवान बहादुर दोस्त जेके असां गॾु कराची में राति जो जेके एजेंसी साम्हूं कयो त कराची में वॾो थिएटर आहे तव्हां राति जो न रहो सुबुह जो कैंप क़ाइमु कयो छो त कराची में राति जो हाणे प्रेस क्लब ते केरु कैंप क़ाइमु न आहे कंदो हू हुनखे जवाबु ॾिनो मौत अलाह जे हथ में आहे ज़िंदगी मौत रब जे हथ में आहे असां आया आहियूं इन कराची प्रेस क्लब ते वेंदासीं जेसीं उस्ताद जे मसाइला हल थींदा तेसीं वापसि वेंदासीं हिकिड़ी वॾी तारीख़ी जदोजहद हुई हिकिड़ी अहिड़ी वॾी तारीख़ी जदोजहद हुई जंहिंमें इहे सभु दोस्त जो हर सिंध जे उस्ताद जो मुंहिंजी सिंध यूनिवर्सिटी के पास उस्ताद हुजनि मुंहिंजी सिंध जे एल के पास उस्ताद हुजनि सिंध जा प्राइमरी उस्ताद हुजनि ऐं सिंध जूं सभु सियासी समाजी ऐं वधि खां वधि रसूल बख़्श परिजो साहिबु जेको आउं हुनखे सिंध चवंदो आहियां ऐं उहो सिंध जे उस्तादनि खे असां हली आयो त असांजा हौसला ऐं इरादा अटल थी विया तव्हां ॾिठो तव्हां दोस्तनि ॾिठो त असां वटि कुझु अहिड़ा दोस्त हुया जिन तहरीक जे पुठि में छुरो हणण जी कोशिशि कई शुरू ॾींहुं खां थी करे इहो जे सेक्रेटरी जे मार्फत ऐसो का मूंखे धमकी ॾियारियूं हुयूं तव्हांजी नौकिरी ख़तमु कंदासीं तव्हांखे तव्हांजो अलाह उन्हनि छा छा कयो उन्हनि ते नथो ॻाल्हायां पर उन्हनि दोस्तनि खे मूं इहो चयो त तव्हां पटे भाई थी इहो कंधो न कयो असां कंहिं बि ऑफिसर खां डिॼण वारा न आहियूं हीउ कंधु झुकंदो अलाह जे अॻियां झुकंदो कंहिं आमदन जे अॻियां वज़ीर जे अॻियां झुकंदो तव्हां ॾिठो मीर जाफर सादिक जो किरदार कारकुन ठीक करने ला तैयार है मुके एक से ये सदा पे ओ तो ये लालच है और पार भाई हम इस नजर ना जल्दी इलेक्शन जो ऐलान करासी जल्दी इलेक्शन जो ऐलान करासी और इनको नौजवान को बात मानो खरीदा सी मुके सिद्धि ये सदारत जी सौंपना है और पेटलो जो कारकुन मुझे या वही अजीम अजीम कम आए आए और जो पर खत्म कर सकते हैं और पेटलो जो में भरे के जीव है जो थोड़ा जतोई ए फरमाना जे लोजन उन्हें लाए ओता लाज न था असा ओता ऐलान की नहीं इंशाल्लाह जल्दी इलेक्शन जो ऐलान की तो समूरी सिंध अंदर हर यूं तक के मरकज ताईं इलेक्शन कराईंदासीं सब दोस्तन खे गुज़ारिश आहे सॼी सिंधी दोस्तनि जो हिसो वठनि असांखे ओॾो ई लालच न आहे असां चाहियूं था सिंध जी तइलीम खे सुधारियूं असां कराची वटि जे 2017 जो साल ख़तमु थी वियो उनखे 11 साल करे मल्हायोसीं तव्हां दोस्तनि ॾिठो 2017 में सिंध जे उस्तादनि ते हिकु हफ़्ते में 2 दफ़ा 17 तारीख़ जो तशदुद कयो जहिड़ी मुंहिंजी ख़ुदि इहा पसंदि तोड़े छॾी 26
साईं हुसैन दायरी मुझे दोस्त है मंजूर का जो मर्कज जो है दले जो असांजो दोस्त है तो उनके धक्का लगा मुझी भेनरुनि खे धक्का लगा परसर जो उस्ताद बहादुर थी असां लॻल वेही रहियो साईं फता एतिरी त शेरी थी कि रोड ते फटकियो पे मस्किन इन तारीख़ जी बदतरीन ते शुरू कयो सिंधी उस्ताद ते पर असां वो उनके माफ़ करे छॾियो छो त माफ़ करण खुदाई कम आहे अल्लाह जो पतो माफ़ करियो अल्लाह ताला तव्हांजा मसइला हल कराईंदो आ मुबारक तो ताकि काई थोरो है सिंध जे हर उस्ताद के मुबारक तो दिया सिंध जो उस्ताद खकियो है सिंध जे उस्ताद के दुश्मन हरायो है तारीख़ में एड़ी फटे तारीख़ में सिंध जे उस्ताद के एड़ी फटे तारीख़ में सिंध जे उस्ताद के एड़ी फटे कदे न मिली जेतरी ये तव्हां सिंध जे उस्ताद के फटे दी है इंशाअल्लाह पैदा ना के मुसली सिंध जे सिंध जो टूर दोस्तन के रखड़ा जरियो है उन मजे असा या मिक्सर करासी त असा जेम ज़िले भी विदासी जिते भी विदासी जो असा जी जेका रोज़ी है सिंध जे उस्ताद जी इज्जत ही होती सिंध जो स्कूल आबाद थी रहे तो लेकिन सिंध जा स्कूल आबाद होता त सिंध खुशहाल होती जो है हुकूमत काई था सिंध तरक्की न करे उन जे लाइ असा तंजीमी दोस्तन जी सदी मीटिंग सद लाइ एक एड़ो फंड कायम कंदासी जिते गरीब ॿार हुजनि जिते जिनके चप्पल न हुजे केर शइ ज़रूरत हुजे असां साईं आरिफ कुरैशी जहिड़ा माण्हू जेके पंहिंजो अधु पघार हिकु ग़रीब माण्हू थी करे जेको पंहिंजो अधु पघार उन ग़रीब कोली ॿारनि खे ईंदो आहे छो त उते सिर्फ़ु हिकिड़ो ई स्कूल आहे हेॾे को बि स्कूल न आहे ॿाहिरां जेका ॿार ईंदा आहिनि अहिड़े तरीक़े सां असां सभु सिंध जा उस्ताद इहो उस्ताद ते फर्ज़ो थिए पंहिंजे पघार जो कुझु हिसो पंहिंजे इलाइक़े जे शागिर्दनि ऐं तालीम खे ख़र्चु करे उन जे लाइ असां सॼी सिंध खे तबलीग खे निकिरंदासीं त सिंध जे उस्ताद खे गुज़ारिश कंदासीं तव्हांजा मसइला हल करणु पेकेर जो कमु आहे तव्हांजा मसइला हल करणु असांजो कमु आहे जेकॾहिं हुकूमत ऐं इक्कीस जा दोस्त खे इहो गुज़ारिश निकिरे फरवरी खां ज़रूरु कंदुसि त साईं तव्हांखे सोशल मीडिया ते ही ग़लति आगाहियूं न हलायो जॾहिं हुकूमरान पाण तव्हांजे कैब ते हली आया असां मां कहिड़ो दोस्त न पियो मूंखे पंहिंजी माउ जे खणी जो कसम आहे जेके दोस्त कयूं था अॼु हुनखे मिर्च करे हलियो आहे उहे कूड़ा आहिनि ग़लति था कनि पाण मूंखे हुननि मिर्च करे हली आया अॻियां आवाज़ पवनि शायदि आहे मूंखे हुकूमत जी माइंड खोल पई त उहे सभु मुताबिक़ मंज़ूर था कयूं मुंहिंजे जेके तव्हां मंज़ूर कयो था उनजा लेबर हिन कैब ते खणी अचो हू अकेले सां कैब ख़तमु न कई उनमें सभु दोस्तनि जी मुशावरत शामिल हुई उहा हिकिड़ी हथ हुई जो त असांजो पीपल्स पार्टी जो पार्लियामेंट लीडर आहे नवीन तंवर जंहिंखे चीफ मिनिस्टर पाण चयो उस्ताद जा मसइला सभु हल कंदा महिरबानी करे तव्हां कैब ते वञो हू हुनखे वाइदो हुनखे मूं चयो त तूं कीअं अची रही छो त मुंहिंजे तक जो पता चलिया उस्ताद जो हरी शबीर पवंदो पंहिंजे एमएलए जो हुनखे ख़तमु कई आहे तव्हां वटि सेक्रेटरी कोन आयो सेक्रेटरी वाइदो कयो 3 तारीख़ ताईं आउं 29 पास करे रिव्यू कंदुसि मायूसी कुफर आहे तव्हां सभी दोस्तनि जी महिरबानी काफ़ी टाइम थी वियो आहे दोस्त इशारा पिया कनि अचो त गॾिजी जितां शुरूआत कईसीं अचो गॾिजी जितां शुरूआत कई थी लतीफ़ जी नगरी घटि धनी जी नगरी उते दफ़ पड़ी हुई शुक्र अदा कयूं सिंधी उस्ताद सोभाउ थियो जीए उस्ताद हैदराबाद ज़िले जे दोस्त जो न्याय बि शुक्रगुज़ार आहियां जिन हेॾो वॾो शानदार इस्तक़बाल करायो लाड़काने मां साईं अलीगुल चांडियो सभु दोस्त परे परे खां सॼी सिंध जा दोस्त आया आहिनि मुंहिंजो मामूली भटी ख़ुशूसी तौर ते हिते आयो आहे छो त असांजे वॾो हुनजी महिरबानी हुनजी शफ़क़त जे हथ में केतिरी गुज़ारिश हलो न थी धके न कजे